नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ सिंध मुंहिंजी माउ जे عنوان खे कपरो जे हिंदू برادري पारां भरपूर आजियां कई वई है। अवामी न्यूज़ सां गॾिजी क़ौमी काज मल्हाइण जो वचन कयो वियो ऐं जस पेश कयूं था अवामी न्यूज़ जे चेयरमैन ऐं सिंध जे हलाली पुट अब्दुल रज़ाक राजपूत खे, जंहिं सिंध जी सकाफ़त खे समूरी दुनिया में उजागर कयो आहे। असांखे क़ौमी काज मल्हाइण ते सभिनी सिंधियुनि खे गॾु कयो आहे। सिंध मुंहिंजी मां आहे, ॿियो बि जनम जंहिं महिल उहा बि मुंहिंजी अमड़। सिंध धरती जा सिॼा आहियूं। 6 डिसंबर ते जेको सिंधी सकाफ़त जो ॾियारो अवामी न्यूज़ वारा मल्हाइनि था, उन्हनि खे ॾिसी करे मूंखे ॾाढी असांखे ख़ुशी थी ऐं अक़लियती बिरादरी तरफ़ां असीं उन्हनि खे शुक्रगुज़ार आहियूं त अहिड़ा ॾियारा सदाईं मिलाईंदा रहनि ऐं थींदा रहनि। सिंध धरती जहिड़ी तरह असांजी जीजल मां असांखे जनमु ॾिनो आहे ऐं हिन धरती ते असीं ॼाया आहियूं। सिंध धरती बि असांजी माउ आहे। हिकु जीजल मां असांखे पाले वॾो कयो आहे ऐं हिन सिंध धरती ते असीं वॾा थी हिन जो खाधो आहे पीतो आहे। अॼु 6 डिसंबर ते सकाफ़त जो ॾियारो मल्हायो थियो अवामी न्यूज़ पारां। असां अवामी न्यूज़ जा वॾा थोराइता आहियूं। अहिड़ा ॾियारा हमेशह मल्हाईंदी रहे जीअं सिंधी सकाफ़त खे हमेशह दुनिया ताईं यादि कयो वञे। असीं अक़ल ते पारां वॾा थोराइता आहियूं। सिंध धरती असांजी जनम भूमि आहे, जिते असीं ॼावा आहियूं ऐं जेके अॼु जेको न्यूज़ तरफ़ां जेको इहो रखियो वियो आहे टीवी सकाफ़त जो ॾियारो, उनजा असीं वॾा थोराइता आहियूं। अक़लियती जे तरफ़ां असीं वॾा शुक्रगुज़ार आहियूं। अहिड़ा ॾियारा सदाईं मिलाईंदा रहो। असां अॼु सखावत सिंध जो जेको 6 डिसंबर असां कयूं पिया, उहो तमामु सुठे नमूने सां तयारी कई पिया ऐं सिंधी टोपी ऐं अजरक पाए सिंध जी जेकी सखावत आहे, जेकी अवामी न्यूज़ ऐं रज़ाक राजपूत जी जेको असीं थोरात आहियूं, जेको हिन मंच ते असांखे घुरायो आहे ऐं इहे असीं सॼो प्रोग्राम रखियो आहे, इन जा थोरात आहियूं। हीअ असांजी जनम भूमि आहे सिंध, जिते असीं ॼावा आहियूं, वॾा थिया आहियूं। हीअ असांजी धरती आहे। हीअ असांजी अवामी न्यूज़ सां गॾु सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हायूं पिया ऐं 6 डिसंबर जो ॾियारो आहे। सिंधी टोपी अजरक असांजो शान आहे। ॾियारो मल्हायूं पिया। पाकिस्तान ज़िंदाबाद। अवामी न्यूज़ पारां सिंध मुंहिंजी माउ जे عنوان तहत ही जेको ॾियारो मल्हाइनि पिया, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। असां जीअं त हिन धरती जा ॼावल आहियूं, असांखे सुठो पियो लॻे त असांजा भाउर हिन उत्सव खे ॾाढे प्रेम सां मल्हाइनि पिया ऐं असीं अक़लियत वारा उनखे लखे न पर करोड़े वाधायूं ॾियूं था। सिंध मत घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां, जीए मुंहिंजी सिंध मत घोरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणे वतन तां। अॼु जेको अवामी न्यूज़ पारां जेको सिंध सकाफ़ती जो ॾियारो मल्हायो वियो आहे, असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं इहे ॾियारा असीं मल्हाईंदा रहियूं। जीअं सिंध वारा, जीअं न सिंध टोपी अजरक वारा, जीअं अॼु त 6 डिसंबर आहे, असांजो कल्ह सखावती ॾींहुं आहे। असां ॾाढा ख़ुशि आहियूं, थोराइता आहियूं अवामी न्यूज़ जा। असां थोराइता आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा, जिन असांखे सॾ ॾिनो सिंध मुंहिंजी माउ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।